हेलो हाँ मन चिठो न मन मां वटि हाणे सॼा चिठा ख़तम थी विया आहिनि। मां वटि कान्हनि हाणे तव्हांजी शोरीअ लाइ चिठा। माण्हू छटियूं था मिलाइनि, तव्हांजी शोरी वाइब थी मिलाए पई। हे कॾहिं ॿुधो आहे असां? न न मन त मां अहिड़ा कम नथी ॾसियां पई। न न त छा हिकु थी वठां त छा काॾा राजकुमार खणी अचां? मन शोरो कारो हुयो त छा थी पियो? तव्हांजी शोरीअ जा बि त ॾंद निकितल पिया अथव। सॼी मुंहिंजी खेबड़ी थी लॻे। मां तव्हांखे चयो जा उन्हनि तव्हांखे कुझु चयो? कलर ते अची वठो कयो अथव। जेको परीहं मोकिलियोमांव उहो त मन छा धंधा धाड़ी शोरा मुआ न कनि छा? सॼो ॾींहुं जे रुलनि पिननि था त चओ था रोला किन जे धंधे सां लॻल पिया आहिनि त उहे बि नथा वणनि पिया। ईंदसि छोरी पाण ई त मन उन सां घुमंदो न, छो न घुमंदो? कंहिंखे घुमण न खपे। न मन ईअं न कजे। असली रत था करे छॾियो विच वारीअ खे। होॾां हो होॾां तव्हां 100 दफ़ा त ॻाल्हियूं था कयो, इन खां पोइ बि ॻाल्हि नथी वणे। शोरो ॾिसो रुगो शोरो हुते सुधरियल हुजे। मुई मरनि थी छोरियूं कारियूं बंगलनि ते त मुआ दॿा बि वठी करे घर जे ॿाहिरि रखनि था की ॾिसण ईंदा त नाले लाइ त कार हूंदी। असली तंग कयो अथव। विझांव थी व्हाट्सएप ते, ॾिसी वठिजो हिकिड़ो अञा।